अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे जातीअ मां आबिद शाह जी हीअ रिपोर्ट। जाती शहर में ज़रई दवाऊं विकिरो कंदड़ दुकानदार नेशनल एग्रो लेबॉरेटरी खां बग़ैर चेक थियल नकली दवाऊं विकिरो करणु लॻा। सवे इंसानी जानियूं दाव ते लॻी वियूं। दवा जो रिएक्शन थियण करे केतिरा ई ग़रीब हारी तिलका अस्पताल जाती मुंतक़िल। जॾहिं त एग्रीकल्चर डिपार्टमेंट समेत ज़िले इंतज़ामिया ऐं तिलके इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। इन ॾिस में तारीख़ 6 सेप्टेम्बर आचर जे ॾींहुं तिलका अस्पताल जाती में नकली दवा खां मुतासिर 6 ग़रीब हारी तिलका अस्पताल जाती में दाख़िल थिया, जिन जो इलाज हलंदड़ आहे। तिलका अस्पताल जाती जे MS डॉक्टर यामीन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जातीअ में ज़रई नकली दवाउनि जो विकिरो जारी आहे। दवा जो रिएक्शन थियण करे रोज़ानी केतिरा ई ग़रीब हारी तिलका अस्पताल जातीअ मुंतक़िल थियनि था। तो बाबा आखिर दवा को अची ज़ुल्म कयो असां? दवा सभई शौक़ त खई आहे, को असांखे ज़रूरी कोन अथई यार। न उहो शौक़ जी ॻाल्हि कोन्हे, पुट कंपनी नकल दवा जॾहिं मोकिलींदा हुन में इहा थींदो। त इन में छा थींदो, ओरिजिनल दवा अची वेंदी त पोइ हिकिड़ो अच्छा लेबॉरेटरी मां त हुनजो चेक थियल कोन्हे न मुमताज़ भाई। त जेकर लेबॉरेटरी मां चेक थियल हुजे त अगरि पुट एतिरियूं अहिड़ा रिएक्शन आहे बोतल हिन छोकिरी जी आउट करे